4 ॾींहं अॻु कराचीअ मां अगवा थी वियल न्याणी दुआ मंगीअ जी बाज़ियाबीअ लाइ लेडीज़ विंग जी अॻुवाण आपा निगहत मंगी सिविल सोसाइटीअ जे दिलशेर मीराणी गुलाम अली मेमण दीन मोहम्मद शेख राशिद लाशारी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में अल्लाहवाला चौक खां लखीदर घंटा घर चौक ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैलीअ में ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त दुआ मंगी सिंध जी न्याणी आहे जंहिंखे अगवा थिए 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस दुआ मंगीअ खे बाज़ियाब न कराए सघी आहे। दुआ मंगीअ जा वारिस सख़्तु परेशान आहिनि। ऐवाननि में वेठल हुक्मराननि जे कन ते जूं बि नथी चुरे। दुआ मंगी होनहार ऐं ज़हीन आहे। उन जी अगवा में जेके बि हथ मुलवस आहिनि उन्हनि खे वाइखो कयो वञे। असां आला अख़्तियारनि खे चिता ॾियूं था त जल्द खां जल्द दुआ मंगीअ खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कंदासीं। रिपोर्ट नवीद सूमरो।